अगणो सदर आसिफ अली ज़रदारी नओं देरो हाउस पहुची वियो। आसिफ अली ज़रदारी हेलीकॉप्टर ज़रिए नवाबशाह खां नओं देरो हाउस पहुतो आहे। मांखे ॿुधाइण पिया जी अगणो सदर आसिफ अली ज़रदारी नओं देरो हाउस पहुतो आहे। आसिफ अली ज़रदारी हेलीकॉप्टर ज़रिए नवाबशाह खां नओं देरो हाउस पहुतो आहे। आसिफ अली ज़रदारी नओं देरो हाउस में पार्टी अॻुवाणनि सां मुलाक़ातूं कंदो। नूर मोहम्मद सुमरो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, बिल्कुल पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी नवाबशाह खां हेलीकॉप्टर ज़रिए नओं देरो हाउस पहुची वियो आहे। जॾहिं त आसिफ अली ज़रदारी जे पहुचण खां अॻु में सिक्योरिटीअ जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। जॾहिं आसिफ अली ज़रदारी जूं नओं देरो हाउस में बलदियाती चूंडुनि तोड़े मुल्की मामलनि ते चूंडियल नुमाइंदनि तोड़े पार्टी अॻुवाणनि सां मुलाक़ातूं पिणु रखियल आहिनि। जी ठीक है, मेहरबानी जी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ।